मुल्तान में अहम खबर असां शेयर कंदासीं। फातिमा जिना कॉलोनी में पोलिंग स्टेशन ॿाहिरां 2 ग्रुप्स में झेड़ो थियो आहे। फायरिंग की ॾे वठि कई आहे। फायरिंग में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे निश्चित अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं हिन वक़्तु पोलिंग स्टेशन ॿाहिरां छिकताण वारी सूरत हाल बरक़रार आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया मुल्तान खां, जिते फातिमा जिना कॉलोनी में पोलिंग स्टेशन ॿाहिरां 2 ग्रुपनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे फौरी तौर निश्चित अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे 2 ॼणनि खे गिरफ़्तार बि करे वरितो आहे। जॾहिं हिन वक़्तु पोलिंग स्टेशन ॿाहिरां छिकताण वारी सूरत हाल बरक़रार आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे आगाह कंदा हलूं पिया। ही N157 मुल्तान जो तक आहे, जिते फातिमा जिना कॉलोनी में पोलिंग स्टेशन ॿाहिरां 2 ग्रुपनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग थी आहे। फायरिंग में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। निश्चित अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे पुलिस कार्रवाई कंदे 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। छिकताण वारी सूरत हाल जेका उहा बरक़रार आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया मुल्तान मां, जितां फातिमा जिना कॉलोनी में पोलिंग स्टेशन जेका क़ाइमु कई वई हुई, उन में हिन वक़्तु 2 ग्रुप्स में झेड़ो थियो आहे। फायरिंग जी ॾे वठि बि कई वई आहे। फायरिंग में 4 ॼणा ज़ख़्मी बि थिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे निश्चित अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं हिन वक़्तु पोलिंग स्टेशन ॿाहिरां छिकताण वारी सूरत हाल बरक़रार आहे।